मशहूरु शहर आहे अलण फ़क़ीर, उन सां वेठा आहियूं। उनखां मुख़्तसर जेको आहे शाइरी ऐं ज़िंदगी जो हाल अहवाल वठूं था त हिन शाइरी जी शुरूआति कीअं कई? बसि शाइरी शुरूआति मूंखे इश्क मिजाज़ राह ॾेखारी हक़ जी, न अबो वड़ियो न ॾाढो असां उचता वड़ियासीं। बहरहाल शाइरी बि इश्क सेखारी, सभु कुझु फ़क़ीर बि इश्क सॾरायो, सभु कुझु इश्क ई कयो। अच्छा, तव्हांजो पहिरियों शाइर कहिड़ो हो? पहिरियों शाइर पहिरियों ड्रोही पीर दी ही ड्रिग बाला तूं, मन यार मिन था मन यार आज़ियां, साह न सिका तूं ड्रोही पीर दी। अच्छा, इहो को ॾिसो न, इहो इश्क जो चकर में शाइरी थी या ॿियो को सबबु हो? बसि इहो ई सबबु हुयो, ॿियो को सबबु कोन हुयो। दुनिया खे ख़बर आहे हाणे लैला मजनू त कोन सॾावे, पर असांजी स्टोरी मां सम्झा उन खां वधीक आहे हिन असांजे हिन इलाइक़े में। दुनिया खे ख़बर आहे, मां छा ॿुधायां जेको आहे। मां बि जहान छॾियो, अकेलो ई घर में वेठो आहियां, शहर न बाज़ार, दुनिया खां तर्क। बसि अॼुकल्ह जेके शाइरी कनि पिया उन्हनि लाइ को पैगाम जेको शाइरी हले पई उन्हनि लाइ तव्हांजो छा चवणु आहे? उन्हनि जे लाइ मुंहिंजो इहो चवणु आहे त हीअ शाइरी असांजे नबी साईं जे दौर खां वठी अचे थी। पोइ आहिस्ते आहिस्ते पहिरियों ॾाको आहे माण्हू चढ़ी वेंदो। मां शहरनि खे चवां थो हीअ शाइर हिकिड़ी कुदरती ॾात हूंदी आहे। कुदरती ॾात बि अलाह साईं माना हुनखे चाहे थो न इनखे कम खे वधाइनि, ऐं जेको वॾो शाइर आहे त उन इन शहर जी हेल्प करे, ऐं साड़ केरु कंहिंसां न करे, ऐं इन हीअ जेको आहे सो शाइर वधनि, ऐं इन मां जेको आहे सो घणो हक़ पैदा थींदो। अच्छा, पंहिंजो हिकु ॿ को पसंदीदा शाइर मां के चंद आशार? सनम नथो सार लही आहियां सूरनि जे घेरे में, तीर दिलि में ईअं टुंबियल आहिनि जीअं कंडा मच्छी जे ॿेरे में। पहिरें ॾींहुं ई पियो लॻे मूंखे शक इन्ही शेरे में, तो चयो असांखे जुदा इहो ई कंदो कॾहिं कंहिं वेरे में। कहिड़ो अहसासु हूंदो अलण फ़क़ीर बे दर्द ऐं बे पीरे में, दर्दनि मुंहिंजी दिलि में हींअर अची विधा कात, कपे कपे ॾींहुं राति निठ ख़तमु कंदा हिन खोखर खे। ड्रिग तूं नहीं आ सघंदई कहिड़ी ड्रिघई मंज़िल सौ कोह मिठा, ड्रिग नहीं तूं आ सघ न सचा खई चिड़ न लॻई, सचा खण नहीं ॾोह मिठा। ड्रिग तूं नहीं आ सघंदई कहिड़ी ड्रिघई मंज़िल सौ कोह मिठा, फसा ऐं फ़क़ीर कोह तूं उथ लॻा वेठई लोह मिठा। अञा बि पिया न्यापे मुंझदई त वल बि तूं आव अलण, ॼण खोखर ॾिठई को ठोह मिठा। दर्दनि मुंहिंजी दिलि में हींअर अची हयो घर, हिकु न हिकु ॾींहुं नेठि नींदा मुंहिंजो सिर, जे खून थी पियो खोखर त पोइ सनम बि सोघो आहे। जी नाज़रीन, हीअ असांजो काछे जो शाइर हुयो फ़क़ीर अलण खोखर। हिन सां मुख़्तसर ॻाल्हि ॿोल थी। हिन जेको आहे शाइरी जी जेका शुरूआति हिन चयो त मूंखे जेको आहे इश्क लॻण खां पोइ हिन शाइरी जी शुरूआति कई, पर हिन महिल जेको आहे हिन जा काफ़ी जेके सिंध जा मशहूरु फ़नकारनि ॻाए चुका आहिनि, ऐं हिन सिंध जे मुख़्तलिफ़ जेको आहे फ़नकारनि हिन जी शाइरी ॻाई आहे। इन खां अलावा हिन सिराइकी शाइरी ऐं उर्दू शाइरी बि कई आहे। इन हवाले सां हिन महिल हीअ गुरबत सबबु जेको आहे वधीक जेको आहे शाइरी करण खां क़ासिर आहे। अॼुकल्ह नातूं ऐं गज़ल वग़ैरह लिखे पियो, ऐं ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त सकाफ़त खातो अहिड़नि जेको आहे शाइरनि जी सार लही ऐं इन्हनि खे अॻिते आणण लाइ कोशिशूं करणु खपनि। कैमरामैन मधोश तइम सां गॾु GM